हैदराबाद में रिपोर्ट गुलाम हुसैन ख़ासख़ेली पीपी सिंध के सदर निसार अहमद खोड़ की सदारत में पीपी हैदराबाद डिवीज़न जो इजलास थियो। इजलास बाबत वधिक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सीनियर सहाफ़ी गुलाम हुसैन ख़ासख़ेली सां। जी गुलाम हुसैन ख़ासख़ेली, वधिक कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल, पब्लिक अकाउंट कमेटी के चेयरमैन ऐं पीपी सिंध के सदर निसार अहमद खोड़े जी सदारत में हैदराबाद में इजलास थियो। इजलास खां पोइ मीडिया के प्रेस कॉन्फ्रेंस वसीले ब्रीफिंग ॾींदे निसार अहमद खोड़े चयो त 30 नवंबर पाकिस्तान जे सियासी तारीख़ जो अहम संगे मेल ॾिहाड़ो आहे, जंहिं मुल्क खे जमायती सियासत ऐं पार्लियामेंटी जमायत ऐं जमहूरियत जे नई राह ॾेखारी। हैदराबाद डिवीज़न जे तंज़ीमी इजलास बाद मीडिया ब्रीफिंग चंदे हिन चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सियासत खे ड्राइंग रूम मां कढी अवामी जलसनि ताईं पहुचायो, समाजी इंसाफ़ ते ॿधल सोशल डेमोक्रेटिक सियासत जो बुनियादु विधो। निसार खोड़े चयो त पीपीए जे 58 योम तासीस जे मौक़े ते 30 नवंबर ते मुल्क जे हर ज़िले में जलसा मुनक़िद कया वेंदा, जिन खे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऑनलाइन ख़िताब कंदो। निसार अहमद खोड़े चयो त जलसे जो वक़्तु 1 वॻे समूरनि ज़िलनि में मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त बिलावल भुट्टो ज़रदारी मंझंदि जो 3 वॻे ख़िताब कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जे कोशिशनि सां सूबे सिंध में 21 लख घरनि जी तामीर जारी आहे, जिन मां लॻभॻि 7 लख घर मुकमल थी मुस्तहक हवाले कया विया आहिनि। निसार खोड़े चयो त गुज़िरियल 2 सालनि खां कणिक जी का बि बाक़ाइदा क़ीमत मुक़ररु न हुई, पर पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे कोशिशनि सां कणिक जी घटि में घटि इमदादी क़ीमत 3500 रुपया फ़ी माण्हू मुक़ररु कई वई आहे। सिंध हुकूमत 12 लख टन ताईं कणिक जी ख़रीदारी कंदी। मीडिया सां ॻाल्हाईंदे निसार खोड़े चयो त आइनी अदालत जो मुतालबो पीपल्स पार्टी 2005 में कयो हुयो। हिन चयो त सुप्रीम कोर्ट माज़ीअ में केतिराई भेरा क़ौम खे मायूस कयो, मार्शल लॉ खे सही करार ॾिनो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे अदालती क़त्ल जो फ़ैसिलो बि 5 जे मुक़ाबले में 4 जजनि ॾिनो। निसार खोड़े चयो त पब्लिक अकाउंट कमेटीअ जे कम जे नतीजे में सिंध हुकूमत जा 26 अरब रुपया जेके बक़ाया हुआ उहे वसूल कया विया आहिनि, जेके माज़ीअ में कंहिं बि जमा न थिया हुआ। के इलेक्ट्रिक सिंध हुकूमत जे इलेक्ट्रिक ड्यूटीअ मां 30 अरब रुपया रोके रही हुई, पर हाणे कंपनी माहवार 2 अरब रुपया जमा कराइण जी पाबंद आहे। हिन NICVD जी कारकर्दगी जी साराह कंदे चयो त उहा दुनिया में सभ खां वधीक एंजियोप्लास्टियूं कंदड़ इदारनि में शामिल आहे। हिन चयो त पीपल्स पार्टी कंहिं बि सूरत में अरिड़हीं तरमीम जे रोल बैक जी सख़्त मुखालिफ़ आहे। हिन चयो त 27वीं आइनी तरमीम हुकूमत आंदी आहे ऐं पीपल्स पार्टी रुॻो उन में सुधारनि बाबति पंहिंजूं तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। पीपल्स पार्टी जे 58 योम तासीस जे हवाले सां हैदराबाद डिवीज़न जे इजलास में पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जे सदारत हेठि रिज़वी हाउस गुलिस्तान सज्जाद हैदराबाद में इजलास थियो। सूबाई वज़ीर शफ़क़त शाह शिराज़ी, मेयर हैदराबाद काशिफ शोरो, पीपी हैदराबाद डिवीज़न जे सदर आजिज़ दामरा, जनरल सेक्रेटरी ज्ञानचंद ईसराणी, MNA सादिक मेमन, MNA ऐं पीपी हैदराबाद ज़िले जे सदर सैद तारिक हुसैन शाह ॼामोट, अब्दुल जब्बार ख़ान, डॉक्टर मोहन लाल कोहस्तानी, MPA एजाज़ शाह ऐं ॿियनि अॻवाननि जेको आहे इजलास में शिरकत कई। जी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ।